नाज़रीन खे मौसम बाबत अपडेट कंदा हलूं। कराची के मुख्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवा ऐं गजगोड़ सां बरसात पइजी रही है, जंहिं करे गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। मौसम खुशगवार थी वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं अहम ख़बर आहे मौसम बाबत। मलीर, लांडी, कोरंगी, गुलशन इकबाल, गुलिस्तान जोहर, एमएजनार रोड, शारा फैसल, सुपर हाईवे, गार्डन में वस्कारो जारी है। सफूरा चौरंगी, मौसमियात, सचल रोड, बिलावल शाह नूरानी, मखदूम, बिलावल बरसात का पोइ घिटिन ऐं रोडन रस्तन ते पानी बीहजी वियो आहे ऐं गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। जी नाज़रीन अव्हांखे ॿुधाईंदा हलूं कराची में मौसम खुशगवार थी वई आहे। बरसात खां पोइ रोडन रस्तनि ते पाणी बीहजी वियो आहे ऐं गर्मी जो ज़ोर टुटी पियो आहे। मौसम बाबत मालूम कंदासीं कराची में नजीब नाइट खां। जी नजीब ॿुधाइजो इन वक्त कराची के कहिड़े इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी है? जी कराची के केतरनि इलाइक़नि में हींअर हल्की बरसात जारी है। कराची जा जेके आम इलाइक़ा आहिनि उन खां अलावा मलीर ऐं जेके कराची जा ॿाहिरियां इलाइक़ा आहिनि उते बि जेको आहे बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे। उन खां अलावा मोटरवे ते बि जेको आहे हींअर ताईं बरसात जारी है। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात पवण सबबि गर्मी जो ज़ोर जेको कुछ ॾींहंनि में कराची में वो घटिजी वियो आहे ऐं बरसात खां पोइ मौसम खुशगवार थी वियो आहे। उन खां अलावा जेको आहे हींअर मुख़्तलिफ़ रोडनि ते पाणी बीहण शुरू थी वियो आहे। जेतोणीक बरसात तमामु घटि आहे पर उन बावजूद जेको आहे कराची जे मुख़्तलिफ़ रोडनि ते पाणी बीहण शुरू थी वियो आहे। इंतज़ामिया जेको आहे किथे किथे नज़र अचे पई। उन खां अलावा रेन एमरजेंसी जे हवाले सां जेको हुकूमत पारां प्लान जोड़े वियो हो उन ते जेको आहे अमल जे हवाले सां हींअर ताईं कुझु नज़र न पियो अचे। के इलेक्ट्रिक पारां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हींअर बिजली बंदि कई वई आहे। बरसात सबबि ॿुधायो वियो आहे त बिजली खां बिजली जे ज़रिए जेको आहे जेके हादसा थियनि था उनखे रोकण लाइ जेको आहे हींअर बिजली बंदि। ठीक है नजीब, मेहरबानी अव्हांजी मौसम बाबत अपडेट करण लाइ। अव्हांखे नाज़रीन ॿुधाईंदा हलूं त कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवा ऐं गजगोड़ सां बरसात जो सिलसिलो जारी है। गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। साइड एरिया, महमूदाबाद एयरपोर्ट, अख्तर कॉलोनी, डिफेंस, मलीर, लांडी, कोरंगी, गुलशन इकबाल, गुलिस्तान जोहर, एमएजनार रोड, सफूरा चौरंगी, मौसमियात, सचल गोठ, बिलावल शाह नूरानी, मखदूम, बिलावल, गाजी गोठ, अयूब गोठ में भी बरसात जो सिलसिलो जारी है। कराची में वीह वसण खां पोइ मौसम खुशगवार थी वियो आहे। असां सां लाइन ते मौजूद है कराची में आमिर सुप्रो। जी आमिर ॿुधाइजो बरसात बाबत। जी जेको आहे सुबुह 12 वॻे खां कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बारिश जो सिलसिलो जारी है जेको हिन महिल ताईं हलंदड़ आहे। ऐं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त मौसमियात खाते जेकी अॻकथी कई त 1 तारीख़ खां 3 तारीख़ ताईं जेको आहे सिंध में मुख़्तलिफ़ हंधनि ते बारिश थींदी। कराची समेत कल्ह भी कराची में तमामु गर्मी जो ज़ोर रहियो आहे। कुछ हंधनि ते त बूंदाबारी थी मगर अॼु जेकी सुबुह है तमामु तेज़ बारिश थी आहे जंहिंखां बारिश खां पोइ जेको आहे नंढड़नि ॿारनि में हिकिड़ी ख़ुशी जी लहर ऐं माण्हुनि जो जेको रुख आहे उहो समुंड तरफ़ आहे त जेको आहे बारिश खे इंजॉय करे मज़ो वठूं। वरी महिरबानी अव्हांजी आगाह करण लाइ। जी नाज़रीन अव्हांखे ॿुधाईंदा हलूं मौसम खुशगवार थी वियो आहे। बरसात खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। कराची समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी है। मलीर, लांडी, कोरंगी, गुलशन इकबाल, गुलिस्तान जोहर, एमएजनार रोड, शारा फैसल, सुपर हाईवे ते वस्कारो थी रहियो आहे।
मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में मींहं वसण जो सिलसिलो सुभाणे ताईं जारी रहंदो।